अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां अता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर वलियो साहब। महिरबानी अता। सिकंदर, ड्रोन हमला तमामु घणो बहस जो मौज़ू रहिया आहिनि जॾहिं खां इलेक्शन थी आहे। इलेक्शन खां पोइ जेके दुरियूं चूंडियूं आयूं आहिनि, चयो वियो पियो वञे त इहे जेके दुरियूं आहिनि इहे तालिबान खे वधीक वेझियूं आहिनि, तालिबान सां ॻाल्हियुनि में अॻु में बि मसरूफ़ रहियूं आहिनि। ऐं ख़ासि करे पंजाब जो जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त मुल्क में जेके बि दहशतगर्दीअ जा हमला थिया उन में ख़ैबर पख्तूनख्वा बि शामिल हो, सिंध बि शामिल हुई, बलोचिस्तान में बि वाक़िया थिया, पर पंजाब में तमामु घटि थिया। ऐं उन लाइ चयो इहो पियो वियो त मुस्लिम लीग नून जेका आहे उनजी पॉलिसी तालिबान ॾांहुं कुझु नरम आहे, इन करे उन्हनि खे घटि निशानो बि बणायो वञे। वरी असां इलेक्शन कैंपेन ॾिठी, उन में बि जेके टे पार्टियूं जिन खे निशानो बणायो वियो उहे उन मां ॿिनि पार्टियुनि जो तालुक़ु यानी बुनियादु जेको आहे उहो सिंध सां आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी MQM ऐं हिकिड़ी पार्टी ख़ैबर पख्तूनख्वा जी अवामी नेशनल पार्टी। उनखां पोइ तहरीक इंसाफ़ तव्हां ॾिठो उन्हनि जी हुकूमत हाणे ठही आहे ख़ैबर पख्तूनख्वा में, ऐं इमरान ख़ान जे ड्रोन हमलनि ख़िलाफ़ु क़बाइली इलाइक़नि मां मार्च जी कोशिशि कई ऐं उनखां पोइ बि उन जा बयान अहिड़ा ई ईंदा रहिया जेके तालिबान जी हिमायत वारा सम्झा पिया विया। पर जीअं हाणे हुकूमत सादी शुरू पई थिए त हिकिड़ो वॾो ड्रोन हमलो थियो ऐं जंहिंमें मेन माण्हू तालिबान जो मारिजी वियो आहे, वलीउर रहमान जेको बैतुल्ला महसूद जो नाइब चयो पियो वञे, ऐं अॼु उन ते मुख़्तलिफ़ बयान बि आया आहिनि। ओवरऑल हीउ जेको ड्रोन हमिलो आहे, ज़ाहिर आहे सदर ओबामा जेका पंहिंजी आख़िरी तक़रीर कई आहे उन में बि हुन चयो त इहे जारी रहंदा, जिते ज़रूरी हूंदा घटि थी सघनि था पर ड्रोन हमला बंदि न थींदा। हाणे हिन वक़्तु जॾहिं मर्कज़ में मुस्लिम लीग नून आहे, ख़ैबर पख्तूनख्वा जेको मेन सूबो आहे उते तहरीक इंसाफ़ आहे, ड्रोन हमला शुरू थी चुका आहिनि। छा तव्हां सम्झो था त पॉलिसी छा ठहणु वञे पई, छा थींदो ऐं छा एतिरी सघ आहे पाकिस्तान जी हुकूमत में या ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत में त इहे ड्रोन हमला असां रोकाए सघूं? अता बिल्कुलु तफ़सीलन तव्हां ते रोशनी विधी, पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं सिधो जवाबु ॾिजे त बिल्कुलु इहा ताक़त सघ ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत में या पाकिस्तानी हुकूमत में बिल्कुलु कोन्हे। उनजो पहिरियों बयानु ऐं पहिरियों इज़हार त जो KP जो वज़ीर आला आहे परवेज़ खटक साहिबु हुन चयो त जेकॾहिं असां वटि मर्कज़ में हुकूमत हुजे हा त ड्रोन हमला रोकियूं हा। ऐं मर्कज़ जे अंदरि जेका हुकूमत ठहणु वञी रही आहे, साबिक़ क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ हो चौधरी निसार साहिबु उन फरमायो आहे त ड्रोन हमलनि ते हिकिड़ी जामे ऐं वाज़िब पॉलिसी असेंबली सां अचण सां गॾु असीं ठाहींदासीं। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकी ड्रोन हमला पिया थियनि इहे अॻु में तव्हां यादि असेंबली जो हिकिड़ो मैराथन सेशन कॉल थियो, इन कैमरा सेशन तय थियो जिते मिलिट्री क़यादत बि हुई, सिविलियन बि हुई। अमल घणे भाङे ड्रोन ते जेको आहे ज़ाहिर आहे ड्रोन अमेरिकन टेक्नोलॉजी उहा टेक्नोलॉजी जेका दुनिया में शायदि वाहिद उन्हनि वटि आहे हिन वक़्तु, एॾी पावरफुल टेक्नोलॉजी जिते पहुची नथा सघनि त ज़ाहिर आहे उते हिकिड़ो बिल्कुलु बग़ैर पायलट जो हिकिड़ो जहाज़ थो वञे, उन लाइ हिकिड़ी चिप जो हिसाबु किताबु आहे ऐं पूरी हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे जंहिंमें रोबोटिक्स ऐं बाक़ी ॿियूं शयूं शामिल हुजनि थियूं। न अमेरिकन आहे या इसराइल जी आहे? न, इहा अमेरिकन आहे। इसराइल त ख़ैर टेक्नोलॉजी में अमेरिका खां पोइ थिया, हुनजो नंढो बचड़ो आहे ऐं ज़ाहिर आहे पर उते थिंक टैंक्स ऐं इसराइल जी रिपोर्ट आहे त ड्रोन वॾे अंग में हाणे इसराइल में ठहंदा। अता ॻाल्हि इहा आहे त उहो ॻाल्हि इहा आहे त इन में काफ़ी रिपोर्ट्स ईंदियूं रहंदियूं आहिनि, पर बेसिकली ऐं हिन जो प्रॉपर कंट्रोल उते बि अमेरिका में वॾी डिबेट आहे त उहो कंट्रोल उते पेंटागॉन वटि आहे, जेका डिफेंस जी आहे डिपार्टमेंट CIA वटि आहे। हाणे अर्ज़ु ॿुधो उन जे अंदरि उहा वर्किंग हली पई। अच्छा, जेको हाणे तव्हां ओबामा जी स्पीच जी ॻाल्हि कई, 4 ॾींहं ओबामा साहिब स्पीच में फरमायो त ड्रोन हमलनि में असीं रिडक्शन कंदासीं, कमी थींदी बतदरीज। हाणे ज़ाहिर आहे उहो एतिरो प्रॉब्लम न हूंदो, पर जेको तव्हां ॿुधायो हिकिड़ो हाई वैल्यू टारगेट हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो, हिकिड़ो हाई वैल्यू टारगेट हीउ जेको तव्हां महसूस ॿुधायो तव्हां वलीउर रहमान। नंबर 2 उहो ज़ाहिर आहे हीउ जेको हकीम अलाए महसूद आहे उन खे उन्हनि मारियो आहे। इन मां मतिलबु इहो थियो त इहा नई हुकूमत आई, हिननि जूं ॻाल्हियूं ऐं जेके इमरान ख़ान साहिब जूं मियां साहिब जूं पहिरियां त हिन जे बयान जी धॼियूं त इन ई ड्रोन में उॾाइजी वियूं। त इहो एतिरो अमल सही न आहे, इहो फ़ैसिलो तव्हां न कंदा। पाकिस्तानी मिलिट्री क़यादत अमेरिकन सां जेका मिलिट्री ऐं सिविलियन क़यादत आहे उन सां कुझु कमिटमेंट्स इंटरनेशनल हाणे ज़ाहिर आहे वायोलेट कनि थियूं बॉर्डर। उन बॉर्डर वायोलेट करण जे हवाले सां असफंदियार वली जेको तमामु तारीख़ी जुमिलो आहे जेको इलेक्शन में कोट कंदो रहियो, हू चवंदो तव्हां समूरनि खे एयर बॉर्डर जी वायोलेशन यादि आहे त मथां वायोलेशन पई थिए, तव्हांखे जेको लैंड बॉर्डर आहे असांजो उनजी वायोलेशन ही चचन अज़बक तातन ऐं जेके ताजिक त उहा हिकिड़ी इंट्रूजन रोकण जे हवाले सां हाणे इहो त तय ई असेंबली कंदी। ज़ाहिर आहे सुभाणे असेंबली पहिरियों वञी कसम खणे पई, उन खां पोइ मियां साहिब ईंदा, पोइ नेशनल पॉलिसी उन लाइ इमरान ख़ान कल्ह वाज़िब हिकिड़ो पॉलिसी बयानु बि ॾिनो आहे जंहिं तहत हू वञी रहिया आहिनि गॾिजी जुड़नि ऐं बाद में हीअ राज़ी कंदा पाकिस्तानी आर्मी खे, मिलिट्री सां हिकिड़े पेज ते ईंदा, पोइ अमेरिकन सां अहिड़ो को फार्मूलो कढंदा त या त बिल्कुलु
इहो ड्रोन हमिलो आईंदा बंदि थिए जेको पॉसिबिलिटी न आहे। ॿियो इहो हूंदो त उहो ऑपरेशनल कमांड हिननि खे ॾियनि जेको अमेरिकन कॾहिं पाकिस्तानी मिलिट्री जे हवाले न कंदा, जंहिंजो मतिलबु आहे त कंट्रोवर्सी हलंदी ऐं हू हिननि खे बि एॾो को टाइगर न बणाईंदा नवाज़ शरीफ़ खे ऐं इमरान ख़ान खे, जो हुननि कल्ह चयो अमेरिका खे चवंदासीं ड्रोन हमला बंदि कयो त बंदि थी विया। ज़ाहिर आहे हिननि जे मथां हिकिड़ो चेक हूंदो पब्लिक जे अंदरि, ज़ाहिर हिकिड़ो फेस सेविंग जो इशू थींदो त बाबा तव्हां चयो तव्हां न करे सघिया, इहो पॉसिबल न हूंदो। सिकंदर हाणे ओवरऑल इहा शइ त ठीकु आहे, हिकिड़े पासे पाण रखूं, पाण जेकॾहिं आम पाकिस्तानी तौरु जेकॾहिं भई पाण सोचूं त असां वटि 9/11 खां पोइ जेको हिते अदाब नाज़िल थियो आहे पाकिस्तान ते ख़ासि करे, जेतिरा असांजा शहरी सिविलियन मारिया विया आहिनि, जेतिरा असांजा फ़ौजी शहीद थिया आहिनि, कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार शहीद थिया आहिनि, ऐं उन्हनि सभिनी खे कंट्रोल कयो पियो वञे हितां क़बाइली इलाइक़नि मां। इहे ई कमांडर्स आहिनि, इहे ई तालिबान जा अॻुवान आहिनि जेके असांजे मथां इहो ज़ुल्म पिया कनि। त उन्हनि खे असांजी जेके सिक्योरिटी फोर्सिस आहिनि, असांजी पाक फ़ौज आहे, ॿिया इदारा आहिनि, उहे त ज़ाहिर आहे हेसिताईं उन्हनि जे हथ त न अची सघिया। पर जेकॾहिं इहे माण्हू ड्रोन हमलनि में या इन क़िस्म जी का टेक्नोलॉजी आहे उन वसीले जेकॾहिं ख़तमु थियनि पिया त हू त असांजे पंहिंजे मुल्क लाइ, असांजे इदारनि लाइ वधीक फ़ाइदेमंद आहे। बज़ाहिर जेके तव्हां चयो पिया न, बिल्कुलु ज़ाहिर हूअं त मारे कोन पिया सघूं, कंट्रोल करे कोन पिया सघूं, मुल्क जे ख़िलाफ़ु आहिनि, आइन जे ख़िलाफ़ु आहिनि, रूल ऑफ लॉ जे ख़िलाफ़ु आहिनि, त ईअं मारजनि। पर ॾिसो मारण जा बि तरीक़ेकार हूंदा आहिनि। तव्हांजे मुल्क जे अंदरि जेको ॿियो क्राइम थींदो आहे, को माण्हू आइन न मञींदो आहे, कानून न मञींदो आहे, उनखे बि तव्हां ट्रायल कंदा आहियो, हिकिड़ो प्रोसेस आहे। इहो जेको माण्हू मारण वारो जेको आहे न, शूट एट साइट वारी जेका फिलॉसफी आहे, त जीअं को पुलिस जो इंस्पेक्टर को ॾिसंदो आहे क्रिमिनल खे उते शूट कंदो आहे, जीअं पब्लिक मॉब थियो सियालकोट में, माण्हुनि पकड़ियो, पाण ई सज़ाऊं ॾेई माण्हू मारिया, ऐं इहो ईअं त मारण वारो। इन जे लाइ हिकिड़ी दुनिया जे अंदरि जेके ह्यूमन राइट्स ग्रुप्स आहिनि सभु चवनि पिया त तव्हां उन्हनि खे हिकिड़ी जनरल एमनेस्टी हिकिड़ी ऑफर कयो, उनखां पोइ प्रॉपर ट्रायल्स वञनि। पर हाणे ज़ाहिर आहे जनरल एमनेस्टी कंहिंखे ॾींदा, हू स्टेट विद इन स्टेट आहिनि। अच्छा, ॿियो ज़ाहिर आहे हू तव्हांजी एमनेस्टी खां पोइ तव्हांजे कोर्टुनि त कोन ईंदा। नंबर 2 ऑप्शन इहो आहे त हाणे या तव्हां स्ट्रेटेजिक टॉक्स वञी कयो। उहा कोशिशि हिकिड़ी लॻी पई आहे जंहिंमें सऊदीया खे ऐं हिन खे जेको पाकिस्तानी जीअं आहे समीर उल हक़ ऐं या कंहिं ताईं फज़ल रहमान खे इन्वॉल्व त कयो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त हू जेको तालिबान जो एलिमेंट आहे, तालिबान बि TTP त हिकिड़ी अकेली त कोन्हे का, कई हुन में फैक्शन्स आहिनि। हाणे हिकिड़ा चाहींदा अमन थिए त ॿिया वरी कोन को त पोयां को अमन न। पर ॾिसो ॻाल्हि ॿुधो तव्हां, हाणे इहो त जेके लॉ आहिनि असांजी दुनिया में, इंसानी हक़ आहिनि, ॿिया आहिनि, उहे सभु लागू उते था थियनि जिते हिकिड़ो कानून लागू थिए थो, जिते हिकिड़ा महज़िब माण्हू, सॼी दुनिया न। हाणे हिकिड़ा जंगजू आहिनि, हाणे तव्हां तामिर जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई, उते हलायूं, उन खां पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी न। हिते सवात जो मिसाल असांजे साम्हूं आहे, सवात में हुकूमत वई, हुकूमतुनि सां ॻाल्हियूं कयूं, अमन मुआहिदा थिया, जेको हुननि चयो पिए त असांखे इस्लामी निज़ाम खपे, उहो निज़ाम बि मिलियो, उनजे बावजूदि उते अमन न थियो, त पोइ ज़ाहिर आहे हुकूमत खे कार्रवाई करणी पई। हाणे जेका इहा थियरी आहे न त हिकिड़ो त हुकूमत कार्रवाई करे, हिन गिवन सूरत हाल में बि कार्रवाई करे सघनि था। ज़ाहिर इहो ईअं कैरेक्टरिस्टिक पॉलिसी हलंदी, कुझु ॾेखारींदा, कुझु ॻाल्हियूं थींदियूं, कुझु कार्रवाई थींदी, ऐं हिन जंग मां निकिरणु एतिरो आसान बि कोन्हे को। जेका असल ॻाल्हि त शुरू कईसीं पाण, हीअ 2 मुल्क जा लीडर्स आहे जिन हिकिड़ो हाई मॉरल ग्राउंड ठाहे छॾियो, मियां साहब इमरान ख़ान, हुननि जे लाइ तमामु वॾो हाणे मॉरल ग्राउंड उहो हेठि स्केल घटिबो। तव्हां ॾिसिजो वक़्तु गुज़रण सां ज़ाहिर जेके ॻाल्हियूं चयूं हीअं ईंदासीं हुकूमत में, हीअं थी वेंदो, ईअं पॉसिबल न आहे। स्टेट क्राफ्ट जे अंदरि पाकिस्तानी रियासत, बेशक मिलिट्री हुजे, सिविलियन पोइंट्स 5 साल हुजे, उनखां अॻु मुशरफ हुजे, उन्हनि जूं अमेरिका सां ऐं इंटरनेशनल ॿियूं जेके फोर्सिस हुयूं, नेटो जूं, ईसाफ जी जेका कमांड तहत अफ़गानिस्तान में कमु हलियो पियो, उन सां कुझु कमिटमेंट्स हुयूं। तव्हां उन कमिटमेंट सां बिल्कुलु ईअं अचानक रातो राति न निकिरंदा, उन जो को प्लान हूंदो, को रोड मैप हूंदो, जंहिं तहत तव्हां ॾिठो त जीअं मियां साहब पहिरियां बिजली ॻाल्हियूं पिया कयूं, तमामु वॾो रोड मैप ॾियण लाइ तयारु न। हाणे 2 ॾींहं अॻु चए बाबा बिजलीअ जे बारे में हीअं कोन्ह थींदो, त ॾिसो जॾहिं हुकूमत मिलंदी त पोइ रियासत हलाइण जे लाइ, हुकूमत हलाइण जे लाइ पोइ तव्हांखे तब्दीली बि थींदी। त इहो को नेचुरल आहे। इहो असीं खिलूं पिया इलेक्शन दौरान, त ज़ाहिर आहे इहो इलेक्शन वारे मूड में, माहौल में बयानबाज़ी करणु अलॻि मामिलो आहे, पर जॾहिं हुकूमतदारी ईंदी त वॾा जेके माण्हू आहिनि, ज़ाहिर आहे वॾो प्रेशर हुजे थो, ऐं उन प्रेशर में तव्हां ॾिठो मियां साहब जी तबियत ख़राबु थी पई हलाओ। हा, इहा इतला पहुतो आहे त उन सॼियूं पंहिंजूं सरगर्मियूं जेके आहिनि से मुलतवी करे छॾियूं आहिनि। पर हाणे उन पोयां अलाए ड्रोन हमलो आहे, अलाए बलोचिस्तान में जेको मुंहिंजो ख़्यालु आहे जेको प्रेशर त ज़रूरु आहे बलोचिस्तान ते। तव्हां कल्ह बज़द हू तव्हांजी ख़्वाहिश हुई त मालिक बलोच खे करनि, हाणे मालिक बलोच खे मियां साहब चाहींदो हूंदो, अॼु ताईं इतला त इहे ई आहिनि। पर जेको सनाउल्लाह ज़हरी आहे उहो वॾियुनि धुरनि जी हिमायत वठी, आशीर्वाद आहे उन्हनि खे, सो हाणे प्रेशर त मियां साहब खे आयो हूंदो। ख़ैर हाणे मौसम बि ठीकु न आहे, हाणे लाहौर में रायवन में बि को छा चइबो आहे को जरासीम, को अहिड़े क़िस्म जी को मामिलो हुजे, ओवर वर्क करण जे करे मियां साहब तमामु इलेक्शन वर्क में 15 डेज़, छा तव्हां ॾिसो सॼी इलेक्शन वर्क में
पर इलेक्शन खां पोइ त जेके मैराथन जलसा सेशन उन खां पोइ बिल्कुलु त सॼो ॾींहुं हुन सां मिलनि था इंटरनेशनल सफ़ीर ॿिया डिग्नेटरीज़ ऐं पंहिंजी पार्टी जा पंहिंजी मामला वरी इतादियुनि सां ॻाल्हि ॿोल वरी सो ख़ैर उहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते हाणे कल्ह पाण ॻाल्हि कई त इलेक्शन दौरान माण्हू वॾियूं तकरीरूं कनि था वॾा नारा ॾियनि था मूं चयो इहे ख़्वाब ॾेखारीनि था आवाम खे तव्हांजो ज़ाहिर आहे ख़्वाबनि मां ई कुझु निकिरंदो सियासत कोन आहे हा त हाणे उहे ख़्वाब जेके हक़ीक़त बणिजनि ही ख़्वाब मुंहिंजे ख़्याल में जेके इलेक्शन्स में आवाम खे ॾेखारियो आहे उहे उन्हनि मां तमामु घटि ख़्वाब अहिड़ा आहिनि जेके लॻे ईअं थो त उहा हक़ीक़त हाणे ड्रोन वारो ख़्वाबु आहे इहो बिल्कुलु हक़ीक़त बणिबो पर हिन में टाइम लॻंदो उनजे लाइ पूरो जो पूरो रीजन जे अंदरि जेको विड्रॉल आहे अमेरिकन फोर्सिस जो हिकिड़ो कंप्लीट त न पर हिकिड़े वॾे हद ताईं उहो नंबर ॿियो त उते हिकिड़ो पुरअमन माहौल अचे PTI वॾो रोल प्ले करे सघे थी मियां साहिब हुनखे सपोर्ट ॾेई सघे थो मिलिट्री सां गॾु हिकिड़े पेज ते हूंदा त वर्किंग थी सघे थी पर हाणे इहो रातो राति ईअं कसम खाइण सां जीअं हाणे कल्ह KP जे अंदरि माहौल थियो त अॼु ईअं सूरत हाल थिए इहो पॉसिबल न हूंदो न ॾिसो KP में कल्ह त साईं काइम अली शाह साहिबु टियों भेरो असांजो वॾो वज़ीर चूंडिजी वियो अल्लाह कयो अॼु काइद अज़म जी मज़ार ते विया वरी बीबी शहीद ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी मज़ारुनि ते पहुता आहिनि लाड़काणे ऐं उते बि उन्हनि हाज़िरी भरी आहे KP में तव्हां ॾिसो होॾां साईं काइम अली शाह खे मिलिया 86 वोट अॼु KP में परवेज़ खटक 84 वोट खणी कामयाबु थियो आहे पर उते जेका अहम ॻाल्हि थी आहे उहा इहा थी आहे त स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी जेका चूंड थी उन में त विड्रा करे विया हा पर क़ाइदे अहवाल लाइ मुस्लिम लीग नून सपोर्ट कयो मौलाना फज़लुर रहमान खे त लॻे थो फज़लुर रहमान ऐं नून जे विच में काफ़ी हिननि जी ॻाल्हि मैच्योर थी वई आहे ॻाल्हियूं मुंहिंजियूं हलनि पियूं मर्कज़ में त ज़ाहिर आहे हुनखे गवर्नमेंट में जॉइन कंदा ऐं ज़ाहिर आहे ॿियो इहो त KP में बि हिकिड़ी गॾियल अपोज़िशन हूंदी गॾियल अपोज़िशन हूंदी इहो मौलाना खे सूट थो करे मौलाना त अहिड़ो माण्हू आहे जो हुनजो मूं तव्हांखे कदम बि चयो त हुनजे हलवे जो जेको माना हलवो हिकिड़ो तमामु स्ट्रॉन्ग वर्ड आहे पर हुनजो बंदोबस्तु थियो वञे उन 2-4 हिकिड़ियूं पोज़ीशन्स आहिनि जेके हुनजो मामिलो हल थिए हिन दफ़े उहो काफ़ी एम्बिशियस हो त KP जी गवर्नमेंट असां स्नैच कंदासीं ऐं तमामु नियर हो हिते मौलाना सां हथु थी वियो हुननि खे अंदाज़ो न त PTI एतिरो वॾो सेटबैक ॾिनी हुननि खे अदरवाइज़ मौलाना जे लाइ एतिरो को मामिलो कोन्हे ऐं मौलाना साहिबु त तव्हां वटि 5 साल ज़रदारी साहिब सां गॾु हुआ बि न बि ऐं मुशरफ सां गॾु हुआ बि न बि अपोज़िशन जा लीडर बि त मौलाना साहिबु मियां साहिब सां गॾु हूंदा बि न बि हूंदा ऐं सभिनी सां हूंदा न पर परवेज़ खटक जेको असेंबली में बयानु ॾिनो आहे उन में हिकिड़े पासे त ड्रोन हो पर ॿिए पासे हुन केतिरियूं मुस्बत ॻाल्हियूं कयूं ख़ासि करे एजुकेशन जे हवाले सां हेल्थ जे हवाले सां ऐं हुनजो इहो चवणु रोड मैप आहे नेक्स्ट 5 सालनि जो जंहिं क़िस्म जूं हुन ॻाल्हियूं असेंबली में कयूं जेके उहे इम्प्लीमेंट थियनि थियूं त मुंहिंजे ख़्याल में ख़ैबर पख्तूनख्वा जे आवाम खे त हिकिड़ी मिसाली हुकूमत मिली पवंदी अता इहो मां पढ़ियुमि पिए तफ़सील सां त जेको हुननि PTI हिकिड़ो नेशनल टास्क फोर्स ठाहियो आहे जेको इनडायरेक्टली इनफॉर्मली गाइड कंदो परवेज़ खटक ऐं गवर्नमेंट खे उन में टॉप प्रायोरिटी जी लॉ एंड ऑर्डर आहे पोइ बाद में एजुकेशन आहे इहे 2 प्रायोरिटीज़ आहिनि जिन खे बिल्कुलु हू चवनि था त असीं थ्रू आउट प्रोविंस वॉर फुटिंग ते वठंदासीं ऐं मैनेज कंदासीं पोइ ज़ाहिर आहे हेल्थ बि हूंदी ऐं कुझु ॿिया आहिनि म्यूनिसिपल जा इशूज़ बि हुननि जा पर एजुकेशन खे वधीक वठी वञणु था चाहिनि त जेके चाहिनि त ॾिसो परवेज़ कल्ह मां हिकिड़ी ॿी बि सीन पे ॾिठियूं परवेज़ खटक ऐं हुनजा मेंबर KP असेंबली में पहुता पे त के ख़वातीन के हज़रात आया पे सिंपल मेहरान कार में के कल्टस गाॾीअ में करोड़ा में मीडिया ते असांजी जेका सिंध असेंबली आहे उन में 4x4 प्राडो में लैंड क्रूज़िंग में हैवली गार्डेड ऐं तमामु वॾा छा चइबो आहे कपिड़ा अंदाज़ निमात इहो वॾो हिकिड़ो फ़र्क़ु आहे तव्हां ॾिसो त केतिरो फ़र्क़ु थो हुजे हुते जेको वोट पियो आहे माण्हू आया आहिनि पोइ बाद में इहो कंक्लूड बि कयो पियो मुंहिंजो 5 साल रहंदा त हीअ बि अहिड़ियूं गाॾियूं वठंदा ऐं जेकॾहिं वठणु चाहियूं त हिननि जो लाइफ स्टाइल बि अहिड़ो ई थींदो हालांकि उहो ट्राइबल सोसाइटी आहे गार्ड हुननि सां गॾु वधीक हुजनि घुरिजनि आहे बनस्पत जे त उहो वॾो फ़र्क़ु हुजे थो हाणे जेको विजन हिकिड़ो मिसाल आऊं तव्हांखे ॿुधायां नेशनल असेंबली 2008 वारी उन में ठटे में असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MNA डॉक्टर अब्दुल वाहिद सुमरो उहो चूंडिजी आयो तमामु हिकिड़ो ग़रीब हेठि तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहे ऐं उहो मूंखे यादि आहे सुज़ुकी कार में जेका नॉन AC कार हुई उन में उहो असेंबली जा इजलास अटेंड कंदो पर जॾहिं आख़िरी साल हुआ त पोइ त मुआशी ख़ुशहाली अची थी न था हाणे ज़ाहिर आहे मतिलबु इहे हुकूमतुनि में हुजण जे करे हाणे एतिरो मोहम्मद ख़ान जूने जो थियणु ॾाढो मुश्किल आहे हिन मुल्क में ऐं एॾा ख़्वाब बि मुश्किल हुजनि था पर ख़ैर हाणे इहो में बि जाइज़ तरीक़नि सां हुनजी पघार हुजे ॿिया वसीला हुजनि उन मां हुन गाॾी बहितर थी हुजे उहो बि थी सघे थो पर मतिलबु हिकिड़ो फ़र्क़ु वाज़े हो त हुते कहिड़ो क्लास चूंडिजी आयो आहे असां वटि कहिड़ो क्लास चूंडिजी आयो आहे त KP जो उहो क्लास जेको आहे पैशनेट हूंदो वधीक वर्क करण जे लाइ हीअ खटक साहिब जे
मथां इमरान ख़ान जेकर गाइड करणु चाहींदो ऐं जेन्युइनली चाहींदा त ही KP खे मॉडल सूबो ठाहे सघनि था ऐं कॉम्पिटिशन थींदी हाणे तव्हां ॾिसिजो पंजाब जी पहिरियां 5 साल कॉम्पिटिशन ई त हुकूमतुनि खे कढो फारिग कयो अदलिया ही बहरान आइनी कानूनी उन खां पोइ मथां सियासी बहरान हाणे इहा कॉम्पिटिशन 5 साल हूंदी हाणे वाज़े थी वियो पाकिस्तान में ट्रेंड अची वियो पूरो टाइम ऐं हाणे KP जो सूबो उन्हनि खे मिलियो आहे हाणे अवाम सॼे मुल्क जी अवाम जो नज़र आहिनि त हुते हू छा था कनि कहिड़ी तब्दीली ख़ान साहब ॾिसो त ख़ान साहब पाण बि हिकिड़ो आहे सुठो माण्हू आहे ऐं जंहिं तरह सां हुनजी पार्टीअ में हिकिड़ो ॾिसो मूंखे ॿुधायो त हुनजे पार्टीअ में 2-4 माण्हुनि खे छॾे करे माण्हू चवंदा हिकिड़ो एग्ज़ाम्पल इस्लामाबाद में कोर्ट थींदो त बाबा नाला त ॿुधायो हुनजी पार्टी ऑफिस बियरर्स जा अॼु जेके MLA MPA थी विया आहिनि तव्हांखे नाला यादि अचनि था सवाइ चंद माण्हुनि खे छॾे करे इहा ई रियल चेंज हूंदी आहे न हिकिड़े लिहाज़ खां चेंज हुन आंदी हाणे ॿियो आहे हुनखे डिलीवर करण जो उहो टास्क वॾो आहे ऐं उमीद इहा ॾिसो हिन वक़्तु चई नथो सघिजे हुनजे बारे में ज़ाहिर आहे हुनखे हिकिड़ो मैंडेट मिलियो आहे ऐं हू पैशनेट बि आहिनि त कमु करे ऐं 5 साल मिलंदा हू कमु करे ॾेखारींदा टाइम थियो आहे ब्रेक जो हलूं था ब्रेक ते नाज़रीन असां सां गॾु रहिजो अचो था नंढी साई खां पोइ नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार सिकंदर बलोचिस्तान ते पाण कल्ह बि ॻाल्हायो ऐं पर कल्ह को फ़ैसिलो न थी सघियो सभिनी धुरियुनि जेको आहे सो हतमी फ़ैसिले जो इख़्तियार मियां नवाज़ शरीफ़ खे ॾेई छॾियो हाणे अॼु वरी सलाह मशवरा ज़ाहिर आहे मियां नवाज़ शरीफ़ जा पंहिंजे पार्टी लीडरशिप सां थियनि पिया तबियत बि नासाज़ थी पई आहे ऐं हाणे ऐलान त मियां साहिब खे ई करिणो आहे हाणे इन हवाले सां हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे गादी वारो शहरु आहे पंजाब जो लाहौर ऐं रायविंड जे करे त ज़ाहिर हाणे हुकुमराननि जो शहरु थी वियो त उते पंहिंजो ब्यूरो तख़्त लाहौर त हुते पंहिंजो ब्यूरो चीफ आहे कमाल लाशारी उहो पाण सां लाइन ते आहे पहिरीं हुन सां ॻाल्हाए वठूं पोइ पाण वरी पंहिंजो डिस्कशन जारी था रखूं कमाल सलाम अलैकुम कमाल असांखे इंतज़ारु आहे त हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया सिंध में वॾो वज़ीर चूंडिजी वियो उन हलफ़ बि खणी वरितो ख़ैबर पख्तूनख्वा में बि स्पीकर डिप्टी स्पीकर वॾो वज़ीर उहे अची विया आहिनि पंजाब जे वॾे वज़ीर जो फ़ैसिलो थी वियो आहे हिकिड़ो सूबो रहे थो बलोचिस्तान ऐं बलोचिस्तान ई सॼे मुल्क में तमामु घणी ॻणती आहे बलोचिस्तान जी सूरत हाल जे करे ऐं उहो हिकिड़ो सूबो बचियो आहे जिते अञा ताईं को फ़ैसिलो न आहे थी सघियो हिते लाहौर में कल्ह बि इजलास थियो अॼु बि सलाह मशवरा आहिनि ओवरऑल तव्हां छा था सम्झो सूरत हाल छा बीठी आहे को नालो फाइनल थियणु वञे पियो बलोचिस्तान जे वॾ वज़ारत लाइ जी अता साहब बिल्कुल सही चयो त जीअं बलोचिस्तान जेको हिन वक़्तु मौजूदा जेको मुल्की हालतूं आहिनि उन्हनि में इंतहाई अहमियत वारो सूबो आहे उन हवाले सां हिन भेरे नून जी पार्टी जेका पोजीशन आहे उन सां जेको बलोच मैंडेट मिलियो आहे उन करे हुकूमत जोड़ण वञे थी उन में त को शक न आहे त उहो जेका बलोचिस्तान में हुकूमत जुड़ंदी उहा नून लीग ऐं कॉन्फ्रेंस जी जेका इतिहादी हुकूमत हूंदी पर वॾ वज़ारत लाइ कुझु सिनारियो जेको गुज़िरियल ॾींहंनि खां साम्हूं अचे पियो उन हवाले सां नून लीग में ई जेका मुख़्तलिफ़ लॉबिंग हुई उनजे करे थोरो मामिलो जेको आहे कुझु डिघो थी वियो मामिलो कुझु जेको आहे तूल पकिड़े वियो आहे उन हवाले सां कालोकी जेको इजलास हुयो उन में बि साॻियूं जेके राया हुया उहे साम्हूं आया जॾहिं त कालोकी जेको पार्लियामेंटी पार्टी ऐं नून लीग जा जेके बलोचिस्तान जा अॻवान हुया उन्हनि जी शिरकत हुई ख़ासि तौर ते ख़ुसूसी शिरकत जेका हुई उहा मुख़्तलिफ़ जेके नेशनल पार्टी जा अॻवान डॉक्टर मालिक बलोच हासिल बिज़न जो ऐं महमूद ख़ान अचकज़ई जी बि जेका ख़ुसूसी शिरकत हुई उन्हनि खां पिणु जेको आहे उन हवाले सां तजवीज़ूं जेके आहिनि वरितियूं हुयूं पर उन में बि मुख़्तलिफ़ जेके कॉन्फ्रेंस पारां तजवीज़ूं ॾिनियूं हुयूं उन खां पोइ नून लीग जी जेका अलॻि गॾिजाणी थी उन में नून लीग मेंबरनि जो जेको बलोचिस्तान जे हवाले सां चवणो हुयो त तोड़े जो फ़ैसिलो जेको आहे अख़्तियार नवाज़ शरीफ़ खे ई आहे पर बलोचिस्तान में जेका क़यादत आहे जेको क़ाइदे ऐवान आहे उहो नून लीग मां ई हुअणु घुरिजे छो त नून लीग जी जेका हुते पार्टी पोज़ीशन आहे उहा नून लीग जे जेको क़ाइदे ऐवान हूंदो उन सां अॻिते अञा बहितर थींदी पर हुते थोरी सूरत हाल जेका हुई उहा सरदार सनाउल्लाह ज़हरी ऐं चंगेज़ मरी जे करे जेको आहे थोरो मुख़्तलिफ़ अचे पई हू ॿई जेके आहिनि वॾ वज़ारत जे लाइ लॉबिंग में बि हुया ऐं वॾ वज़ारत लाइ ॿिन्ही जी जेका इहा हुई त हू ॿिन्ही मां चूंडिया वञनि छो त सनाउल्लाह ज़हरी जो चवणो हो त जेको हुन जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि ऐं उन हवाले सां हुनजो संदन हक़ आहे त हू जेको आहे सो सूबे जी जेका ख़िदमत करे हुनखे जेको आहे सो मौक़ो मिले पर ॿी पासे नून लीग सरबराह जूं कॉन्फ्रेंसनि सां काफ़ी वेझड़ाई आहे ख़ासि तौर ते बलोचिस्तान नेशनल पार्टी जे अख्तर मेंगल सां उनजी काफ़ी वेझड़ाई आहे ऐं पोयनि गुज़िरियल
जेका वर्क मुहिम हुई, वर्क मुहिम में जेको सरदार सनाउल्लाह ज़हरी जी जेका रैली हुई उन ते जेको हमलो थियो, जंहिंमें कुझु सरदार सनाउल्लाह ज़हरी जे पुट भाइटे भाउ समेत जेके मुख़्तलिफ़ माण्हू जेके से फौत थी विया, उन्हनि जो जेको केस हुयो उहो सिधो जेको आहे BNP सरबराह समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि ते कटराए वियो, जंहिंजे करे इहो बि पिणु जेको आहे हिकिड़ो अंदेशो हुयो त उन सूरत हाल में जेकर सरदार सनाउल्लाह ज़हरी खे वॾी वज़ारत ॾिनी वञे थी त BNP सां किथे को मामिलो जेको आहे सो उते मुख़्तलिफ़ न थी वञे। मियां नवाज़ शरीफ़ कॉम्प्रेसन सां तमामु वेझड़ाई बि रखे थो ऐं हू चाहे पियो त कॉम्प्रेसन सां गॾिजी जेके सूबे जा मामला आहिनि उहे हलाए वञनि, छो त जेका उते सूरत हाल आहे बलोचिस्तान जी उहा हिन वक़्तु जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा इंतिहाई जेका काफ़ी ॻणती वारी आहे, जंहिंजे करे उते कॉम्प्रेसन जी मौजूदगी ऐं कॉम्प्रेसन सां बहितर जेको आहे सरकार आहे गॾियल जेको आहे सो हुकूमत हिकमत अमली जेका हुकूमत साज़ी हूंदी उहा ई बहितर रहंदी, जंहिंजे करे मामला थोरा जेके आहिनि से मुंझियल आहिनि। ऐं अॼु चौधरी निसार जी जेको बयानु साम्हूं आयो आहे उनमें खेसि चवणो हुयो त मियां नवाज़ शरीफ़ बलोचिस्तान में बहितर जेका हुक्मरानी आहे उहा चाहे पियो ऐं उन सां गॾोगॾु हू चाहे पियो त कॉम्प्रेसन सां गॾिजी करे जेका उहा जेका हुकूमत आहे उहा जोड़ी वञे, जॾहिं त 24 कलाकनि में जेको वॾी वज़ारत जो फ़ैसिलो आहे उहो थींदो। अता साहब मां तव्हांखे ॿुधायां त हाणे सभिनी धुरियुनि पारां जेको अख़्तियार ॾिनो वियो आहे उहो मियां नवाज़ शरीफ़ खे ॾिनो वियो आहे। हाणे इन सूरत में जेकॾहिं मियां नवाज़ शरीफ़ जो जेको बहितर सॉफ्ट जेको कार्नर आहे कॉम्प्रेसन ॾांहुं ऐं नून लीग में जेका लॉबिंग आहे ऐं नून लीग जे सरदार सनाउल्लाह ज़हरी ऐं BNP मैंगल जे जेको मामला आहिनि उन्हनि खे साम्हूं रखंदे हिन वक़्तु डॉक्टर मालिक बलोच जो जेको नालो आहे उहो मज़बूत तौर साम्हूं अचे पियो, पर उन सूरत हाल में जेकॾहिं नून लीग जा जेके वेझा हल्का आहिनि, नून लीग में जेके बासर माण्हू आहिनि ऐं नून लीग बलोचिस्तान में जेके 26 मेंबरनि जी जेका कालोटी शिरकत हुई उन्हनि जो पिणु इहो चवणो हुयो त हू जेकॾहिं बलोचिस्तान में नून लीग जो ई जेको वॾो क़ाइदे ऐवान हुजे उहो उनखे ॾिनो वञे। हाणे इहे सूरत हाल थोरी जेका आहे साम्हूं हिन वक़्तु ताईं जेका सूरत हाल आहे उहा डॉक्टर मालिक बलोच जी मज़बूती तौर अचे थी, पर पश्तूनख्वा मिली आवामी पार्टी पारां अख़्तियार जेको आहे वॾी वज़ारत जो मियां नवाज़ शरीफ़ खे ॾिनो वियो आहे, पर ॿिए सूरत में ज़रीन में चवणो आहे त उन सूरत हाल में जेकॾहिं कॉम्प्रेसन खे बलोच कॉम्प्रेसन खे वॾी वज़ारत ॾिनी पई वञे त पोइ गवर्नर जो मुतालबो जेको आहे उहो पिणु जेको आहे सो महमूद खान चकज़ई पारां पिणु कयो वियो आहे। न पर कमाल इहो त बलोचिस्तान जी जेका मुस्लिम लीग नून आहे उन जी राय आहे न, जंहिंमें हिकिड़े पासे सनाउल्लाह ज़हरी जो ग्रुप आहे, ॿिए पासे चङे मरी वारा आहिनि। मियां नवाज़ शरीफ़ जेका किचन कैबिनेट आहे जंहिंमां तव्हां ॾिठो शहबाज शरीफ़ ऐं चौधरी निसार बलोचिस्तान विया बि उन्हनि ॻाल्हि ॿोल बि कई, उनखां सवाइ इसाक़ डार आहे, परवेज़ रशीद आहे, एहसन इक़बाल वारा आहिनि। ओवरऑल इहे छा पिया सोचनि, इहे जेके बलोच कॉम्प्रेस आहिनि, जीअं तव्हां ॿुधायो त मियां नवाज़ शरीफ़ चाहे पियो त बलोचनि खे या वॾी वज़ारत जी सीट ॾिजे, त जेके जेके अहम अॻवान आहिनि मुस्लिम लीग नून जा मरकज़ी, उन्हनि जी सोच छा आहे, उन्हनि सां का तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे? जीअं त उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त जीअं त शहबाज शरीफ़ जेका नून लीग जी क़यादत मरकज़ी क़यादत आहे, ख़ासि तौर ते पंजाब बेस जेका क़यादत आहे उनजो बि इहो ई रायो आहे त उते जेका मुस्लिम लीग नून जी जेका हुकूमत साज़ी हुजे, थोरे जो काफ़ी भली फ़ैसिला जेके नवाज़ शरीफ़ जेको आहे सो फाइनल कंदो ऐं उहे फ़ैसिला जेके आहिनि हितां थींदा, पर उन्हनि जो पिणु जेको आहे सो वधीक जेका वेझड़ाई आहे, वधीक जेको फ़ैसिलाइतो पासो आहे जेको उहो आहे, उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं कॉम्प्रेसन खे मौक़ो ॾिनो वञे, छो त बलोचिस्तान जी जेके हालतूं आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखियो वेंदो। बलोचिस्तान जी जेके मौजूदा हालतूं आहिनि, टारगेट किलिंग आहे, मुख़्तलिफ़ मज़ाहिमत आहे, उते जेके ॿियूं शयूं साम्हूं अचनि पियूं, एहसास महरूमी वारो जेको अंसर आहे, छो त गुज़िरियल भेरे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां 5 सालनि में पैकेज अच्छा कमाल इहे त काफ़ी शयूं रिपोर्ट थियूं, असां ॻाल्हाए बि चुका आहियूं, जेका अता बि ॻाल्हि पियो करे, ऑफ द रिकॉर्ड जेका उते लॉबी आहे उन जे अंदरि तव्हां वटि रिपोर्टिंग पिया कयो, तव्हां वटि कहिड़ी ख़बरचार पई हले त हीअ छा पिया सोचनि, अंदरि कहिड़ी कहाणी आहे? जी उन हवाले सां हिकु त नून लीग जेको बलोचिस्तान जो मौक़िफ़ आहे उनखे थोरो गौर हेठि कयो पियो वञे, पर उन सॼे बावजूद बि जेको ख़ासि तौर ते शहबाज शरीफ़, चौधरी निसार ऐं मुख़्तलिफ़ जेके ॿिया 62 माण्हू या फ़ैसिले वारा माण्हू जेके सम्झा वञनि, उहे कंहिंजे हक़ में, सनाउल्लाह ज़हरी जे हक़ में या मालिक बलोच जे हक़ में? वो मालिक बलोच खे बहितर सम्झनि पिया, छो त बलोचिस्तान जी हालतुनि खे मद्देनज़र रखंदे हू चवनि पिया त मालिक बलोच ई बहितर जेको आहे कॉम्प्रेस मां अॻवान आहे ऐं उन हवाले सां हू उते बहितर हुक्मरानी करे सघनि पिया। हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि कमाल, हिकिड़ो इतलाह पिया अचनि बलोचिस्तान मां त जेकॾहिं सनाउल्लाह ज़हरी खे कयो थो वञे त जेको BNP मैंगल आहे उहे शायदि मैंगल साहिबु पार्लियामेंटी पॉलिटिक्स ताईं दस्तबरदार थियणु वञी रहियो आहे,
जीअं बालाश मरी तव्हांखे यादि आयो 2002 में MP थियो, हुन खां पोइ हलियो वियो ऐं हुन चयो त हीअ पाकिस्तानी सियासत में असांजे लाइ का जाइ कोन्हे, असांजे लाइ को अहमियत कोन्हे का। त जेकॾहिं तव्हां कल्ह इन ॻाल्हि ते को डिस्कशन थियो, कहिड़ी ख़बर कोई अहिड़ी तव्हां वटि मालूमात आहे त मेंगल साहब एक्सट्रीम स्टेप खणी सघे थो जेकॾहिं सनाउल्लाह ज़हरी जो नालो फाइनल कयो वियो? जी बिल्कुलु ईअं ई मेंगल जी पार्टी पारां अॼु जेके शयूं साम्हूं पिया आयूं आहिनि त हू पंहिंजो इजलास जेको आईंदा जी हिकमत अमली जेका असां फाइनल करण लाइ जोड़े वरितो आहे। उन्हनि जो इजलास मुमकिन आहे त बलोचिस्तान जी जेका वॾी वज़ारत आहे उन जे नाले थियण खां पोइ उहे हिकमत अमली आया हू पार्लियामेंटी सियासत ॾांहुं या पार्लियामेंट ॾांहुं अची सघनि था या न पिया अचनि। उन जे करे हुननि पंहिंजो फ़ैसिलो बि बलोचिस्तान जी वॾी वज़ारत खां पोइ जेको आहे रखियो आहे। उन जे करे हिते पिणु तोड़े जो उन जेको कालो को इजलास हुयो उनमें इहा शइ त खणी डिस्कस न थी, पर उन बावजूद जेके अकेला ई जेके शयूं आहिनि नून लीग जी क़यादत जा जेके मर्कज़ी कुझु चंद माण्हू आहिनि उहे पिणु इहो चाहिनि पिया त मेंगल जी जेका मशावरत आहे, मेंगल जी जेका पार्लियामेंट में मौजूदगी आहे उनखे बि जेको आहे सो मद्देनज़र रखियो वञे। उनजी जेका मुशावरत ऐं उनजी पार्लियामेंट में मौजूदगी खे बि जेको आहे सो ज़रूरी सम्झो वेंदो। उन करे इहो फ़ैसिलो जेको आहे सो मुमकिन आहे त डॉक्टर मालिक बलोच ॾांहुं ई जेके शयूं आहिनि काफ़ी जेके वञनि पियूं। कमाल ई चौधरी शुजात सां जेका वक़्तु मुलाक़ात कई आहे नेशनल पार्टी जे सरबराह डॉक्टर मालिक आसिल विदिन जे, उन हवाले सां छा इतला आहिनि? उन मुलाक़ात में छा थियो आहे? अच्छा साहब, ईअं आहे त ज़ाहिर आहे त मुख़्तलिफ़ सियासी जेके पॉलिटिकल हिकिड़ा पॉइंट आहिनि, पॉलिटिकल हिकिड़ी शयूं आहिनि, उन हवाले सां उहे पिणु जेके कयूं वेंदियूं आहिनि। छो त मालिक बलोच हिन वक़्तु ताईं नून लीग पारां बि जेको आहे सो उन काफ़ी जेको आहे सो वधनाइतो सम्झो पियो वञे, पर हिकिड़ी पॉलिटिकल हिकिड़ी शइ सम्झी वेंदी त इहो बि हिकिड़ो जेको आहे सो त हुन जेका आहे क़ाइद लीग जे जेको सरबराह आहे उन सां बि जेको आहे राब्तो कयो आहे। उनजे करे हिकिड़ो प्रेशर डेवलप करणु थी सघे थो नून लीग मथां त जेको आहे जीअं हू इहो फ़ैसिलो जेको आहे जीअं नून लीग जी जेका पार्लियामेंटी क़यादत आहे बलोचिस्तान जी ख़ासि तौर ते उनजी जेका राय आहे त नून लीग जो माण्हू हुजणु खपे, उनखे किथे थोरो रोकण जे लाइ हिकिड़ो प्रेशर थी सघे थो त उन हवाले सां इहा शइ जेका साम्हूं आई आहे। चलो वरी महिरबानी कमाल तव्हांजी। सिकंदर कमाल त सॼी पिक्चर क्लियर करे ॾिनी ऐं जेको ख़ासि करे तव्हां ज़िक्र कयो जंहिं ॻाल्हि जो उहा अॼु अख़बारुनि में कुझु रिपोर्ट थियो आहे। अख्तर मेंगल सोशल मीडिया ते कल्ह खां ट्वीट में जेके ट्वीट्स अचनि पियूं या फेसबुक ते उहो वॾो डिस्कशन लॻो पियो आहे। उनजे अंदरि मेंगल साहब चवनि था त एक्सट्रीम स्टेप खणण तरफ़ बि सोचे रहियो आहे। हा, छो त पार्लियामेंट में हिते त उन्हनि खां पहुचणु कोन ॾिनो वियो। सूबाई असेंबली में उन्हनि जी नुमाइंदगी आहे ऐं उते बि जेतिरनि ॾींहंनि खां पोइ तव्हां ॾिठो रिज़ल्ट अनाउंस थियो आहे अख्तर मेंगल जे पंहिंजे तक जूं, त उन हवाले सां ज़ाहिर आहे उन्हनि में हिकिड़ी हूंदी वॾो सेटबैक हूंदो जेकॾहिं अख्तर मेंगल जेको फेवरेट कैंडिडेट हो मियां साहब जो हिन सेटअप लाइ चीफ मिनिस्टरशिप बलोचिस्तान जे लाइ, हाणे ज़ाहिर आहे उहो त जीअं त सीन मां माइनस पियो थिए त वरी हिकिड़ी ॿी फर्ट त हूंदी न, पर हाणे इहो क़बाइली तकरार जो बि इशू आहे। हाणे हीअ मेंगल आहिनि, ज़हरी आहिनि, हुनजो पुराणो हिसाब किताबु हो, अटैक कयो हुनजो पुटु भाइटियो ऐं कानवाय अटैक थियो सनाउल्लाह ज़हरी जो, त ज़ाहिर आहे दुश्मनियूं त वॾो हिकिड़ो ज़ाती जेको रोल आहे उहो सियासी जेका तव्हांजी हैसियत ऐं किरदारु आहे उनखे कॾहिं ओवर शेडो कंदो आहे। त उन में जेकॾहिं हीअ मेंगल साहब खे नथा मैनेज करे सघनि ऐं हुनखे ज़रा ऑन बोर्ड नथा करे सघनि त ज़ाहिर आहे बलोचिस्तान जे अंदरि हूअं ई जेके हू वॾो मरी साहब या हिन जो मेंगल साहब वालिद साहब या जेको हो बुगटी साहब वारी जेका थ्योरी ऐं फिलासफी आहे उन में जेकॾहिं हीअ नई जनरेशन में हीअ हिकिड़ो वाहिद होप हो ऐं विच ते इहो सम्झो पियो वियो जेको सुप्रीम कोर्ट तव्हांखे यादि आहे 2-4 महीना अॻिते आयो 3 महीना खां अॻु ऐं हुन अचे मिसिंग सिटीज़न्स जंहिं तरह सां केस रखियो ऐं 6 पॉइंट्स ॾिनियूं ऐं कई माण्हुनि हुनखे शेख मुजीब रहमान जे 6 पॉइंट्स सां भेटींदा रहिया, पर पोइ बाद में उन्हनि पॉइंट्स जे अंदरि जेको क्रक्स हुनजो हो त उहो मिसिंग सिटीज़न्स वारो मामिलो हल थी वञे, जेका कल्ह तव्हां बि ॻाल्हि कई त सुप्रीम कोर्ट वाज़े तरीक़े सां एजेंसीज़ खे हुकूमती अमलदारनि खे चयो त इहो मामिलो हल कयो वञे, पर अञा हल कोन्ह थियो। त उहो हाणे उन कोर पॉइंट खे खयूं उहो हलियो पई इलेक्शन में हुनजो बिल्कुलु सफ़ायो पार्टी खे बिल्कुलु बैक बर्नर ते करे छॾियो, त हाणे वॾो इम्तिहान न। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि त नज़र अचे थी न सिकंदर, हाणे इलेक्शन खां अॻु में असां ॾिठो त अख्तर मेंगल ॿाहिरि हो, सनाउल्लाह बलोच ॿाहिरि हो, इहे सभु ॿाहिरि वेठा हुआ, उतां पे उन्हनि सियासत कई, प्रभु मियां नवाज़ शरीफ़ एफर्ट्स वरिता, मियां साहब जी कोशिशूं था ॾे मोटी आया, तव्हां जीअं ज़िक्र कयो सुप्रीम कोर्ट जे साम्हूं बि विया, त असां ॾिठो त मियां नवाज़ शरीफ़ ऐं अख्तर मेंगल सना बलोच इन्हनि खे तमामु घणी वेझड़ाई थी वई, पर जीअं इलेक्शन थी विया उनजा नतीजा आया आहिनि त उनखां पोइ असांखे उहो वेझड़ाई बि नज़र कोन पई अचे। सबबु हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो, हिकिड़ो सबबु जेको मेजर आहे उहो इहो आहे त हिननि खे अंदाज़ो न हो जॾहिं अख्तर मेंगल साहब जो ॾिसो न हुनखे हुनजो नेटवर्क जीअं मोहतरमा जो ठहियलु हो, ॿार हुई आई, हुननि जो पंहिंजे हिसाब किताब ओतिरो त कोन नंढे हिसाब किताब में हुननि जो इहो एक्सपेक्टेशन 10 खां 12 MPS सीटूं स्नैच कंदासीं, 5 खां 6 असीं MNA कंदासीं, इहो माना मिनिमम लेवल आहे, वधीक थी सघे थो। अच्छा, हुननि जी जेकी एफर्ट हुई कोशिशि हुई पर उहो त हाणे मामिलो थी वियो माइनस। ॿी जेका हुननि एफर्ट कई उहा आहे इलेक्शन दौरान हिननि जूं ॻाल्हियूं हली पई नेशनल पार्टी सां,
उहे बिल्कुलु आख़िरी ॾींहंनि में आख़िरी जेके ॿ ॾींहं आहे मालिक बलोच कंहिं जाइ ते ॿुधायो पिए त असांजी ॻाल्हियूं माइनस नाकाम थियूं जेकॾहिं उहो कामयाबु थियनि त अॼु को बिल्कुलु लहर लोॾो न हुजे हा। सही। ऐं टीं जेका अहम ॻाल्हि आहे त हिन जो जेको एॾो एक्सट्रीम मौक़िफ़ आहे मिसिंग सिटीज़न्स ते मिलिट्री ते ऐं सुप्रीम कोर्ट वग़ैरह में त ज़ाहिर उहे इदारा बि न पिया चाहिनि त उन्हनि खे टेक्निकली नॉकआउट कयो। हाणे जॾहिं नॉकआउट कयो त मियां साहिबु जेको इंपॉर्टेंस पियो ॾिए उहो हुनखे इलेक्ट्रोल स्ट्रेंथ जे करे पियो ॾिए, ज़ाती इंपॉर्टेंस पंहिंजे जाइ ते। हाणे जॾहिं असेंबली में नंबर एतिरो कोन्हे, हाणे हुकूमत साज़ी जे लाइ तव्हां उन पार्टी ॾे वधीक वेंदा जंहिं वटि नंबर वधीक हूंदा, त अख़्तर मेंगल वटि नंबर कोन्हनि। न पर बलूचिस्तान जी मौजूदा सूरत हाल में त तमामु वॾो स्टेक होल्डर आहे अख़्तर मेंगल न, या BNP मेंगल जी पाण ॻाल्हि करियूं इलेक्शन में उनखे सम्झो पियो वियो स्ट्रेंथ मिली एफर्ट थी त उनखे उन स्टेक होल्डर खे माइनस कयो न घटायो। ऐं इहो पियो रुगो पुछणु चाहियां सम्झणु चाहियां पियो त इलेक्शन जी स्ट्रेंथ चलो न मिली पर हूअ बलूचिस्तान जूं जेके हालतूं आहिनि बलूचिस्तान में जेको असर रसूख़ आहे छा अख़्तर मेंगल जी जेका हुते स्ट्रेंथ आहे उनखां इनकार करे सघिजे थो? उनखे माइनस करे त बिल्कुलु नथो हली सघिजे, इहा ई त परेशानी आहे। हाणे नज़रअंदाज़ अख़्तर मेंगल खे जेको मियां नवाज़ शरीफ़ करे पियो इन सां नुक़सानु थींदो मुल्क खे बि, मुल्क जी जेका सियासत आहे वफ़ाक़ जी सियासत या बलूचिस्तान बचाइण जी जेका एफर्ट्स आहिनि उन में जेकॾहिं अख़्तर मेंगल खे सिर्फ़ु इन करे नज़रअंदाज़ कयो वियो त हुनखे इलेक्शन में सीटूं न आहिनि मिलियूं त मुंहिंजे ख़्याल में इहो अॻिते हली असां लाइ नुक़सानकार कोन थींदो। उहो हाणे त ख़ैर इहो मुंहिंजो जो ख़्यालु आहे ज़ाती त अख़्तर मेंगल खे माइनस हुन इदारनि कयो आहे, हीउ नज़रअंदाज़ मियां साहिबु हुनखे कोन पियो करे। पर ॻाल्हि आहे गिवन सूरत हाल जे अंदरि अख़्तर मेंगल ख़ुदि बि त हिकिड़ो ॾिसो एक्सट्रीमिस्ट थी रहियो आहे। हू कंहिं बि धुर खे उते मञण लाइ तयारु न आहे। चलो तव्हां सरदारनि खे छॾियो, तव्हां सनाउल्लाह ज़हरी खे छॾियो, चंगेज़ मरी खे बि छॾियो, तव्हां ॿियनि खे माइनस कयो, तव्हां भूतानी खे माइनस कयो, ठीकु। जेका नेशनल पार्टी जेका तव्हांजी पुराणी पार्टनर रही आहे, तव्हां गॾु हिकिड़े सफ़र में गॾु रहिया आहियो प्रिज़न जे दौर खां वठी, तव्हांजो वालिद साहिबु ॿिया ही साॻियो स्कूल ऑफ थाट आहियो, तव्हां उन्हनि सां बि इलेक्ट्रोल अलायंस न करे सघिया। उनखां पोइ ज़ाहिर हुनजो नंबर वधी वियो आहे त हिकिड़ी फ्रस्ट्रेशन जेका हूंदी आहे न नेचुरल बि त थिए थी न, उहा उन्हनि वटि ज़रूरु हूंदी। उन करे ई त हीउ जेको मूं अर्ज़ु कयो तव्हांखे, हुन हिकिड़ो एक्सट्रीम इंडिकेशन ॾिनो आहे त जेकॾहिं असांखे कंसीडर सीरियसली न कयो वियो, तव्हां माइनस हुई कयो आहे त पोइ असीं एक्सट्रीम क़दम खणंदासीं। वॾो सेटबैक हूंदो। टाइम ते अॻु ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ असां सुभाणे नेशनल असेंबली जो पहिरियों सेशन थिए पियो, नवां चूंडियल MNAs कसम खणंदा, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचूं था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सिकंदर हाणे 11 मई ते चूंडूं थियूं ऐं सुभाणे नेशनल असेंबली जो पहिरियों सेशन थिए पियो। ओवरऑल इलेक्शन कमीशन 342 मां 323 मेंबरनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। उनजी कामयाबी जो मुस्लिम लीग नून जूं 9 औरतूं जेके उनखे इज़ाफ़ी सीटूं मिलियूं ऐं अञा रहियल आहिनि, उन खां सवाइ मुख़्तलिफ़ तक आहिनि जिन ते इलेक्शन अञा थियणी आहे, जिन मां बिल्कुलु कुझु पॉलिसियूं जीअं हाणे थर वारियूं 2 सीटूं आहिनि जिन ते हिकिड़े ते मखदूम शाह महमूद कुरैशी आहे ऐं ॿिए ते अरबाब तोगाची आहे, त उहे 2 सीटूं रहियल आहिनि। कराची में का हिकिड़ी सीट रहियल आहे जो हुते उम्मीदवार मारिजी वियो। त ओवरऑल 323 आहिनि। हाणे उते सुभाणे ते मेंबर खणंदा हलफ़, परीहं स्पीकर डिप्टी स्पीकर जी जेका आहे उन लाइ नॉमिनेशन फॉर्म जमा थींदा ऐं 3 जून ते स्पीकर जी चूंड आहे ऐं 5 ते क़ाइदे अवान जी आहे। हिकिड़ी ॻाल्हि जेका अॼु वरी आई आहे, पाण पहिरीं त पंहिंजो तजुर्बो इहो त शायदि पाकिस्तान पीपल्स पार्टी को उम्मीदवार न आणे मियां नवाज़ शरीफ़ जे मुक़ाबले में, पर अॼु त जेके ख़बरूं अचनि पियूं लॻे पियो त मखदूम अमीन फ़हीम पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हूंदो। अतब इन ते मां बाद में थो चवां, हीअ तमामु अहम असेंबली आहे चवनि था, ऐं इहा हक़ीक़त आहे त पाकिस्तान जी पहिरीं डेमोक्रेटिक ट्रांज़िशन जे थ्रू असेंबली बिल्कुलु। ऐं इन असेंबली जे अंदरि 2 जेके हैवी वेट्स आहे, मसलन मियां नवाज़ शरीफ़, इमरान ख़ान साहिबु असेंबली में आउट आहे, उहे अची विया। ऐं 3 वॾी मिस पियो कयो वञे जेका हैवी वेट रही आहे हमेशह ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां पोइ उनजी न्याणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, उहा असेंबली में हुई, हिन दफ़े ज़ाहिर पोइ दफ़े बि शहीद थी वई, त उहा कोन्हे का पीपल्स पार्टी का कदावर लीडरशिप कोन्हे का। बिलावल भुट्टो साहिबु सेप्टेंबर में एज पूरी पई थिए, अक्टूबर में ईंदा। मीन वाइल मखदूम साहिब जी रिप्रेज़ेंट कंदा रहिया ऐं ख़ुर्शीद शाह उहो कंदा। जेका तव्हां वारी ॻाल्हि आहे उहा ज़ाहिर आहे वॉक ओवर त कोन हुजिबो, अञा त टाइम पियो आहे। लतीफ़ कोसे जो अॼु वरी बयानु आयो त असीं ॾियणु था चाहियूं यूनानिमस, मतिलबु असीं वोट ॾियणु था चाहियूं, सपोर्ट करणु चाहियूं था। पहिरियां त ज़ाहिर ॻाल्हि ॿोल थींदी, फॉर्म भरबो, अञा इन में टाइम हुजे थो। मुंहिंजे ख़्याल इन में मामिलो हूंदो मैनेज, इहो पीपल्स पार्टी न चाहींदी कन्फ्रंटेशन थिए, लेकिन छो जो इमरान ख़ान जी जेका पार्टी आहे त इमरान ख़ान साहिबु उहो उन त वाज़े चई छॾियो आहे त असांजे लाइ स्पीकर डिप्टी स्पीकर ही हूंदा, क़ाइदे अवान लाइ जावेद हाशमी हूंदा, त उहो शायदि वञी सघे थो, पर अञा हिन में टाइम लॻंदो। इस्लामाबाद सुभाणे हाणे वेरी इंपॉर्टेंट त सुभाणे अचनि असेंबली मेंबर, ॾिसजे त हिते मूड छा आहे
ऐं जेका लीडरशिप आहे उहा कहिड़े मूड मां फ़िलहाल त एग्रेसिव हिकिड़ो स्टेप आयो आहे सिंध मां त काइम अली शाह साहिब अची विया हेॾा केपी में अची विया बलोचिस्तान रोलड़े में आहे पंजाब क्लियर आहे ज़रा 2/3 मेजॉरिटी प्रोविंस जे अंदरि आहे हिते असुल जोड़ तोड़ थी रही आहे हिते त कहिड़ियूं धुरियूं तव्हां सां गॾु हुकूमत हूंदियूं मसलन मियां साहिबु हूंदो त मियां साहिब सां गॾु मौलाना फज़ल रहमान हूंदा ऐं अचकज़ई साहिबु हूंदा बलोच नेशनल्स पार्टी हूंदियूं जेके जिन अक्सर पार्टियुनि वटि 2 सीटूं या हिकु सीट आहे त उहो हिकिड़ो मामिलो हूंदो फंक्शनल लीग हूंदी नेशनल पीपल्स पार्टी हूंदी कुझु जमती हूंदी वट एवर ही जेके 2 मेजर स्टेक होल्डर्स आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन ऐं PTI इन्हनि जो फ़ैसिलो तमामु अहम आहे। ॾिसो जीअं कल्ह पाण अपोज़िशन लीडर जी जॾहिं ॻाल्हि कई पिए त उतां पीपल्स पार्टी आउट थी वञे सपोर्ट करे इहे यानी पीपल्स पार्टी जेका हूअं ई इलेक्शंस में हिकिड़ो त स्पीकर डिप्टी स्पीकर ऐं क़ाइदे अवान ताईं त पीपल्स पार्टी करे सघे थी अकोमोडेशन ऐं हिननि खे ऑफर कंदी हैंड विड्रॉ करे सघनि था न इमरान ख़ान जो अपोज़िशन लीडर तां कॾहिं विड्रॉ न कंदा। ॾिसो अपोज़िशन लीडर तां विड्रॉ न कंदी पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं नून जे कैंडिडेट जे मुक़ाबले में तहरीक इंसाफ़ जो कैंडिडेट अचे थो या त इतफ़ाक़ राय सां थी वञे पोइ त ठीकु आहे पीपल्स पार्टी विड्रॉ करे सघे थी पर जेकॾहिं इमरान ख़ान कैंडिडेट पंहिंजो आणे थो त पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त पोइ पीपल्स पार्टी पंहिंजो कैंडिडेट ज़रूरु आणे थी पोइ आणींदी पर हिन में पंहिंजा टाइम पियो आहे उनजे अंदरि ॾिसो पोइ पीपल्स पार्टी लाइ रूम नथो रहे हूअं त पीपल्स पार्टी हिकिड़ो वठी सघे हा नेशनल कलर जे अंदरि बाबा सभु जो सभु मुफ़ाहिमत थी वई ऐं हिकिड़ो क़ौमी यकराए वोट ॾिनोसीं मियां साहिब खे पर हाणे PTI BAP त ज़रूरु जेके छोटियूं मोटियूं पार्टियूं में बि 2-4 वोट PTI खे ॿिया बि क्लब थियनि ऐं मिली वञनि त पीपल्स पार्टी लाइ इम्तिहान पोइ मखदूम साहिबु आहे मखदूम साहिबु त तव्हांखे ख़बर हमेशह नॉमिनेशन भरबी आहे ऐं हाराइण जे लाइ मखदूम साहिब जी क़िस्मत में 2002 में प्राइम मिनिस्ट्री हुई ऐं थींदे मामिलो रहिजी वियो हाणे त चवनि पिया त ॿुधण पिया त सिंध में चीफ मिनिस्ट्री हुननि घुरी पंहिंजे पुट जी जॾहिं खटणी पोज़ीशन हूंदी आहे त उन वक़्तु मखदूम साहिबु विसरी वेंदो आहे ऐं जॾहिं इन क़िस्म जी पोज़ीशन हूंदो आहे ऐं हुन माण्हूअ खे सलाम आहे मखदूम साहिब खे त हुन वरी बि पार्टी सां रखंदो रहे थो कॾहिं कॾहिं पंहिंजी डिमांड इख़्तिलाफ़ पर तमामु घटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके मतिलबु ॾुखे वक़्त में कमु अचनि था ऐं पर पोइ अलाए छो मखदूम साहिब जी क़िस्मत जो को प्रॉब्लम आहे जो पार्टी क़यादत उन्हनि खे उन पैमाने ते उन लेवल ते कंसिडर न 2002 तव्हांखे यादि हूंदो त जनरल मुशर्रफ पीर सुहावा ते मूंखे पीर सुहावा जी उहा मुलाक़ात बि यादि आहे ऐं उन खां पोइ जलतरंग रेस्टोरेंट ते ज़रदारी साहिब पिम्स हॉस्पिटल मां निकिरी मुलाक़ातूं थियूं मखदूम साहिब प्लेट में रखी वधारे तो मां मुशर्रफ आची या मखदूम अमीन फ़हीम में पर उहा कंडीशनली हुआ ज़रदारी साहिब बाद में वज़ाहत कई हिकिड़े तफ़सीली इंटरव्यू में हुन चयो त उहो हू चवनि पिया त तव्हां टुटी असां ॾे अचो कंडीशनली पीपल्स पार्टी खे न पिया ॾियनि न ज़ाहिर आहे हिकिड़ो चांस हो न पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियंस उन वक़्तु जेका हुई उन मां पेट्रियाट ठहिया ऐं पेट्रियाट त तयारु वेठा हुआ दोस्त जेके पोइ वरी विया हलिया काफ़ लीग सां मखदूम साहिब खे त रुॻो हा करणी हुई उनखे उहो मखदूम साहिब ॾिसो 40 सालनि खां पुराणो साथ आहे ऐं घटि माण्हुनि खे ख़बर आहे त मखदूम साहिब जेको हाला कन्वेंशन थियो हुन में की रोल प्ले कयो भुटे साहिबु हुनखे तमामु वॾी रिस्पेक्ट ॾींदो हो ऐं मखदूम साहिबु पंहिंजे वालिद साहिबु मखदूम तालिब अल मौला खे पीपल्स पार्टीअ में वठी आयो ऐं हुन खां पोइ बि कंटिन्यू रही आहे कमिटमेंट ऐं हाणे बि फार्म भरे छॾींदा त वरी मखदूम साहिबु हिकिड़ा नफ़ीस साईं आहिनि न पर ॾिसो हाणे उन वक़्तु मखदूम साहिबु इहो एॾो वॾो सुनहरी चांस हो जेको न वरितो अवेल न कयो उन खां पोइ मोहतरमा जी शहादत थी शहादत खां पोइ तव्हां पाण शहादत खां पोइ त मखदूम साहिब ते हिकिड़ो सुवालु अची वियो न हुननि चयो बाबा तव्हां शहादत जे चंद कलाक खां पोइ जनरल मुशर्रफ अगरि चांहि पी रहिया पोइ हीअ थी रहिया पे ॻाल्हायो ऐं उहे त घणियूं ॻाल्हियूं उहे त पोइ रहमान मलिक ते बि आङुरियूं आहिनि त उहो वरी मखदूम साहिब जो वॾो चांस हो 2008 में उहो बि उन खां मिस करायो न उहो ऐलान बि कयो वियो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी मोहतरमा टीजे जे मौक़े ते उन खां पोइ बि केतिरा भेरा उन्हनि चयो त मखदूम साहिबु असांजो उमेदवारु हूंदो वधारे तो उज़मा जो पर जॾहिं उहो टाइम आयो ॾियण जो त उन वक़्तु इतिहादी हो PMLA उन्हनि ॾींहंनि में पहिरियां महीने जे लाइ ख्वाजा आसिफ हिकिड़ो बयानु लगायो मखदूम साहिब जी उन्हनि ई मुखालफ़त कई ऐं पोइ ज़ाहिर आहे ज़रदारी साहिब जी सियासत जो इहो अंदाज़ रहियो आहे त हू जेका ॻाल्हि पाण चवणु चाहींदो आहे त पार्टनर्स खां चवराईंदो आहे पोइ हिकिड़ो माहौल जुड़ंदो आहे जेका पोइ चवंदो आहे हाणे हीअ पॉसिबल कोन्हे हीअ पॉसिबल कोन्हे हीअं था कयूं त हाणे उन में हीअ अञा मखदूम साहिबु ख़ुशी शाह वारी ॻाल्हि अपोज़िशन लीडर जी मखदूम साहिब जी लीडर ऑफ द हाउस मतिलबु प्राइम मिनिस्टर वारी जेका आहे इलेक्शन ऐं होॾा हीउ मामिलो इहो हलंदो अञा सुभाणे ॾिसे त कहिड़ो मूड थो बीहे पीपल्स पार्टी चाहींदी त मियां साहिब खे सपोर्ट कनि पर हाणे इहो हिकिड़ो अजीब तरफ़ो मुक़ाबिलो हूंदो ॿिए तरफ़ो वञनि त वरी हिकिड़ो फ्रेंडली अपोज़िशन जो ईंदो ऐं पीपल्स पार्टी लाइ वॾो सुवाल जवाबु हूंदो पर हाणे इहो अगेन नून ते मुनहसिर आहे त उहो पीपल्स पार्टी खे कहिड़ी ऑफर था कनि जेकॾहिं हू पीपल्स पार्टी खे तमामु डिग्निफाइड तरीक़े सां ऑफर कंदा त असांखे पोइ बि तव्हां वोट विझो त मुंहिंजो ख़्यालु आहे पीपल्स पार्टी वोट विझी छॾींदी हलंदे हलंदे कल्ह स्पीकर साहिबा जी अलविदाई दावत बि पाण हा रिसेप्शन बि पाण अटेंड कयासीं त हाणे हलफ़ खणाइणो आहे असेंबली खे हुन खां पोइ स्पीकर जी चूंड करे इख़्तियार नए स्पीकर जे हवाले करणा आहिनि 5 साल जीअं फ़हमीदा मिर्ज़ा हलायो सॼो ऐवान उहो त ज़ाहिर
केरु बि इनकार नथो करे सघे जीअं फेम ऑफ फरासत सां। नेशनल इंटरनेशनल पर जेका हुन बि ॻाल्हि कई पाण पंहिंजे इलाइक़े जी बदीन जी, त बदीन में जेका हालत आहे स्पीकर हुई नेशनल असेंबली जी। अता अॼु रोज़ानी जीजल में मूंखे हेडलाइन ॾाढी सुठी लॻी आहे कलोकी इवेंट हुननि चयो त 5 सालनि खां पोइ फहमीदा मिर्ज़ा खे सिंध यादि अची वई। छा पंहिंजो तक यादि आयो त हुन ॻाल्हि कोन कई। बदीन जो हालतूं तव्हांखे ख़बर आहे त मतिलबु पाकिस्तान में एब्जेक्ट एक्सट्रीम पॉवर्टी, वरी ॿिया मसइला, ख़ुदि हिननि जो तक बि सिंध जो अरबिस्तान आहे बदीन, तेल जी सां मालामाल तेल जहिड़ी दौलत आहे यार उन ज़िले वटि। उहो हाणे छा थो करे सघिजे। ऐं उहो ज़िलो सभिनी खां ग़रीब ज़िलो आहे। तव्हां मुख़्तलिफ़ सर्वे ताईं एनजीओ में बि उथण वेहण आहे तव्हांजो, त बदीन हिन वक़्तु पाकिस्तान जो गुरबत जे लिहाज़ खां पोइते पियल ज़िलो जेका ह्यूमन डेवलपमेंट रिपोर्ट आहे यूनाइटेड नेशंस डेवलपमेंट प्रोग्राम यूएनडीपी जी, उनजे अंदरि जेके उन इंडिकेटर्स आहिनि उन में वन ऑफ द वर्स्ट डिस्ट्रिक्ट्स पाकिस्तान जे अंदरि जेके आहिनि उहे आहिनि। पर हाणे ॾिसो फहमीदा मिर्ज़ा साहिबा हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल उहिदे ते मौजूदु हुई, 5 साल स्पीकर हुई, उतां MNA हुई ऐं ॿुधाए चोथों दफ़ो MNA मां थी आई आहे। इहो हुनजो फर्ज़ु हो त उते जेके रिसोर्सिस डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जहिड़ो ताक़तवर माण्हू, मिर्ज़ा जहिड़ो जेको जदीद सिंध जो पीपल्स पार्टी जो नओं कॉम्प्रेस क़ाइदो जेको आयो अलाए केॾा ऐं केॾा गुम थी वियो, उन बि काफ़ी उहो ख़ैर थिए। असां वटि सियासत इहा आहे त मिर्ज़ा साहिबु हुजे, उन बेगम साहिबा हुजे, की ॿिया हुजनि, उहो पावर में अचनि था, उन्हनि जो पंहिंजी ज़िंदगी फर्स्ट क्लास थिए थी, एसेट्स वधनि था, तालुकात वधनि था, पर जेको इर्द गिर्द इलेक्शन दौरान मूंखे उन्हनि जो फार्म हाउस ॾिसण जो मौक़ो मिलियो बदीन में। तव्हां कहिड़े वॾेरे पीर मीर जे फार्म हाउस ऐं बंगले जी ॻाल्हि कंदा? मतिलबु तव्हां पोइ हलिया वञो गौर पैलेस खां वठी, पीर पगार जे पैलेस खां वठी, मतिलबु ज़रदारी हाउस खां वठी, उन्हनि जे मुखालिफ़नि वटि बि, त इहो त हाणे शान लाइफ सभिनी वटि आहे। इन ते ॻाल्हाइण ते ईंदासीं त घणो कुझु ॻाल्हाए सघिजे। टाइम ख़तमु थियो पंहिंजे प्रोग्राम जो। नादिन जा ईंदड़ सूमर ताईं उमेद यार सुभाणे जेको इजलास नेशनल असेंबली जो, त हीअ जेके 5 साल आहिनि त हू पोयनि जे भेट में हीअ वधीक ज़्यादा परफॉर्म करे बहितर हुजे ऐं आवाम जी ज़िंदगी में जा जेका बुनियादी मसइला आहिनि उहे हल थियनि। बिल्कुलु। नाज़रीन, प्रोग्राम मां असांखे हाणे ॾींदो इजाज़त। ईंदड़ सूमर ते वरी हाज़िर थींदासूं। तेसिताईं कुझु न कुझु जेका आहे सा सूरत हाल वाज़े थी चुकी हूंदी, स्पीकर डिप्टी स्पीकर अची चुका हूंदा ऐं रुगो क़ाइदे अवान जी चूंड थियणी हूंदी उन वक़्तु। त सूमर ते असां नयूं जेके हालतूं हूंदियूं, नई सूरत हाल हूंदी, उन सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासूं। तेसिताईं असांखे ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।